नाज़रीन, अवां खे अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त थरपारकर में ग़िज़ाई खोट ख़त्म करण जूं दावाऊं धूड़ थी वयूं। थरपारकर जे हेड क्वार्टर वारे शहर मिठीअ में ग़िज़ाई खोट जो ॿाड़ो ज़ाहिर, संदसि हालत ॻणतीअ जोगी थी वई। एसएस न्यूज़ जी रिपोर्टर नवीद बजीर मूजिब थरपारकर में ग़िज़ाई खोट ते कम कंदड़ इदारनि पारां थरपारकर में ग़िज़ाई खोट ख़त्म करण जूं दावाऊं धूड़ थी वयूं। हेड क्वार्टर वारे शहर मिठीअ में सादिक फ़कीर कॉलेज जे वेझो रहंदड़ भील कबीले सां तालुक़ रखंदड़ इस्लामकोट जे रहवासी साजन भील जो 1 साल जो ॿार राजा जी ग़िज़ाई खोट सबब हालत इंतहाई ख़राब आहे। साजन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां ग़रीब आहियूं, घर जे राशन लाइ परेशान आहियूं, नंढड़े जो इलाज किथां करायूं। सिविल अस्पताल मिठी वियासूं त उन्हनि 1-2 ख़ोराक ॾेई इहो चई ख़ोराक बंदि करे छॾी त तव्हां इस्लामकोट तालुक़े जा रहवासी आहियो, उतां वञी इलाज करायो। वारसन सिहत खाते सिंध पार्लियामेंट सेक्रेटरी ऐं ॿियनि इदारनि खां नोटिस वठी ॿारड़े जो इलाज कराइण जी अपील कई आहे।